अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तव्हां जे ॾिसंदा हुदो त असां जेको आहे मलीर हाट खां जेको आहे इफ़्तिताह कयो आहे पंहिंजे सफ़र जो ऐं चौकुंडी कब्रिस्तान वञूं पिया। हीअ मेन जो आहे नेशनल हाईवे आहे, उते हीअ साम्हूं ॾिठो तव्हां ब्लू कलर जो बोर्ड लॻल आहे ऐं उनखां पोइ उल्टे हथ ते अंदरि जी तरफ़ जेको आहे चौकुंडी कब्रिस्तान हिते मेन गेट आहे। मेन गेट खां अंदरि जीअं ई एंट्री कईसीं असां त साम्हूं मां तव्हांखे बोर्ड ॾेखारींदुमि त हिन कब्रिस्तान जे अंदरि जेको आहे कहिड़ी कहिड़ी फैसिलिटीज़ मौजूदु आहिनि। उते जेको आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जी तरफ़ खां हिकिड़ो जेको आहे इंचार्ज जो मुक़ररु हो, जिन जी उते ऑफिस हुई। उनखां अलावा प्रेयर एरिया आहे, पार्क आहे ऐं जेको आहे हे पार्किंग आहे। ठीकु आहे, हे पूरी पार्किंग आहे, बाइक जी पार्किंग ऐं बाक़ी सॼे हथ ते जेको आहे गाॾी जी पार्किंग। इहे उन जी हिस्ट्री जो बोर्ड लॻल हो। हे सभु जेको आहे रिकॉर्ड कयो आहे मां, बोर्ड वग़ैरह जेको आहे तव्हां इहो ॾिसी सघो था। हिते इनॉग्रेशन कयो वियो जॾहिं हिन जेको आहे पथर रखियो हुओ गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ खां, त उहो तव्हां चेक कयो। 2016 में जेको आहे इहो रखियो वियो पथर। हे साम्हूं मेन रस्तो हुयो जेको अंदरि जेको आहे मेन जेको सरदार जी जेको आहे उन महिल जेको आहे 300 साल पुराणी आहिनि कब्रिस्तान। जेके सरदार हुयो उन्हनि जी जेको आहे मक़बरनि जी तरफ़ वञे पियो सिधो। अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। ऐं जीअं त तव्हां मुंहिंजे जेको आहे पस मंज़र ॾिसंदा हुओ त मां हिकिड़े कब्रिस्तान में आयो आहियां। हिन कब्रिस्तान जो नालो आहे जेको आहे चौकुंडी कब्रिस्तान, जेको वाक़ई आहे मेन नेशनल हाईवे ते। ऐं जेको आहे क़ाइदाबाद खां पोइ जेको आहे तव्हां जीअं ई सिधो वेंदा आहियो गुलशन नदी जी तरफ़, त उते जेको आहे उन ई उल्टे हथ ते जेको आहे चौकुंडी कब्रिस्तान जे नाले सां वॾो बोर्ड बि लॻल आहे। ऐं जेको आहे उहो विज़िट कराइण लाइ आयो आहियां। इन ते तव्हां मुख़्तलिफ़ वीडियोज़ ॾिठा हूंदा, पर मां सोचियमि त मां तव्हां नाज़रीन जे लाइ जेको आहे मां बि जेको आहे हिकिड़ो वीडियो ठाहियां ऐं तव्हांखे पूरी हिन कब्रिस्तान जे बारे में जेको आहे पूरी इंफॉर्मेशन ॾियां त हीअ कब्रिस्तान छाजे करे मशहूरु आहे ऐं इन्हनि जो तालुक़ु कंहिंसां आहे ऐं कॾहिं खां आहे ऐं जेको आहे हे कहिड़े क़बीले सां हुनजो तालुक़ु आहे। त जीअं हिस्ट्री पढ़ी मां बि ऐं कुझु हिते माण्हू हुया जेके लोकल, उन्हनि खां इंफॉर्मेशन वरिती त उन्हनि जे मुताबिक़ के जेको मुग़ल दौरु हुया, मुग़ल दौरु यानी कि 15 सदी ऐं जेको आहे 18 सदी जे विच में जेको आहे हीअ कब्रिस्तान जेको आहे ठहियो हुयो। ऐं हिन कब्रिस्तान जो जेको आहे लिंक आहे उहो आहे जोखिया फैमिली सां। जोखिया फैमिली जेको आहे असांजी जेको आहे कराची में अञा ताईं जेको आहे जोखिया फैमिलियुनि जा मुख़्तलिफ़ जेको आहे ॻोठ मौजूदु आहिनि। तव्हां जेको आहे एयरपोर्ट जे बैक साइड ते जोखिया ॻोठ आहे, उते बि अवेलेबल आहिनि। ऐं ॿियो हिते जेको आहे इर्द गिर्द जेको आहे कुझु हिते बि जोखियनि जी आबादी आहे। सो जेको आहे मज़ीद इन ई वीडियो में तव्हां मूंसां जेको आहे गॾु रहिजो, त मां तव्हांखे पूरी जेको आहे इन कब्रिस्तान जो विज़िट बि कराईंदुमि। बाक़ी जेकी इंफॉर्मेशन जी कोशिशि कयूं था त हितां जी इंतिज़ामिया मां को माण्हू असांखे मिली वञे त जंहिंखां मज़ीद इंफॉर्मेशन वठी करे ऐं तव्हांखे ॿुधायूं त हिन कब्रिस्तान जे बारे में ॿी कहिड़ी इंफॉर्मेशन आहे। त मूंसां गॾु इन ई जेको आहे तव्हां वीडियो में एंड ताईं जेको आहे गॾु रहिजो, त मां तव्हांखे पूरे कब्रिस्तान जी इंफॉर्मेशन जेको आहे ॾींदुमि ऐं विज़िट बि कराईंदुमि। ऐं हिन में जेके कब्रिस्तान ते जेको आहे क़बरूं ठहियल आहिनि, इन्हनि जी जेको आर्किटेक्ट आहे तव्हांखे उन जी जेको आहे रिज़ेम्बलिंग अगरि तव्हां करणु चाहियो त तव्हांखे जेको आहे ठटा में इहो साॻियो ई जेको आहे मकली कब्रिस्तान आहे, उते बि तव्हांखे सेम ई जेको आहे क़बरूं ऐं इन ई आर्किटेक्ट ऐं इन ई स्ट्रक्चर में तव्हांखे मिलंदियूं। ऐं जेको आहे मज़ीद हिन ई वीडियो में तव्हां मूंसां गॾु रहियो त पोइ मां तव्हांखे जेको आहे वधीक इन जी विज़िट करायां। सो हींअर हलूं था जेको आहे तव्हांखे असां मुख़्तलिफ़ जेको आहे क़बरुनि जो ऐं उन जो जेको आर्किटेक्ट जे हिसाब सां तव्हांखे उन जी सॼी इंफॉर्मेशन ॾींदुमि मां। तव्हां मूंसां गॾु जेको आहे वीडियो में मूंसां गॾु रहिजो। अच्छा, जीअं मां तव्हांखे चयुमि त मज़ीद जेको आहे इंफॉर्मेशन लाइ जेको आहे हितां जेके इंतिज़ामिया जे माण्हू खां कंफर्म कयूं त मज़ीद जेको आहे हिन जी इंफॉर्मेशन छा आहे, त उन्हनि जे मुताबिक़ हे जेको साम्हूं तव्हांखे गोल ऐं जेको आहे तिकोन उन में जेको ही मक़बरा जेको आहे नज़र अचनि था, उन तरफ़ बि हलूं था डिटेल में। त इहे जेको आहे उन जे अंदरि हिकिड़ो जेको आहे हिन जो सरदार हुयो, उन 300 साल पहिरियां जेके जोखिया क़बीला उन जो सरदार हो, उन जी मज़ार आहे। उन खां अलावा बाक़ी उन जा जेके क़रीबी हुया रिश्तेदार या उन दौर में, त उन्हनि जी जेको आहे मज़ारूं आहिनि। ठीकु आहे, हे साम्हूं विच में ॿियूं बि मज़ारूं नज़र अचनि पियूं। मां चयो उनखे बि शूट कंदो हलां त जीअं तव्हांखे इंफॉर्मेशन ऐं जेको आहे उन खां अलावा मज़ारनि जी डिज़ाइन आर्किटेक्ट बि तव्हांखे
उन जी बि जेको आहे इंफॉर्मेशन मिली वञे। हे रस्ते में अचनि पिया इन करे रिकॉर्ड कयो। बाक़ी मुंहिंजो असल जेको फोकस आहे उहो साम्हूं जेके वॾा मक़बरा आहिनि उन्हनि जी तरफ़ आहे। बाक़ी हे जेको तव्हां ॾिसंदा हूंदो त हर मज़ार जी डिज़ाइन, हर मज़ार जी हाइट, विड्थ ऐं ऊचाई ऐं जेको आहे वेकर सॼी हर हिकु जेको आहे चेंज हुई। त जीअं इंतिज़ामिया वारनि खां मां इंफॉर्मेशन वरिती उन्हनि जे मुताबिक़ त उन दौर में जेके माण्हू हूंदा उहे अगरि अमीर ऐं जेको आहे पैसे वारा हूंदा त उन्हनि जूं क़बरूं ऊचियूं हूंदियूं ऐं सुठियूं ठहियल हूंदियूं। अगरि जेको उन खां थोरो घटि पैसे वारा हूंदा त उन्हनि जी ऊचाई घटि रखे, माना मान रतबो ऐं पैसो जंहिं वटि वधीक हूंदो त उहो पंहिंजी मज़ारूं वॾियूं ठाराईंदा। ऐं ॿियो इहो ॿुधायो वियो उन्हनि जी तरफ़ खां त जेको आहे हिते हिन क़ब्रिस्तान में ग़रीबनि खे उन महिल इजाज़त न हूंदी पंहिंजी जेको आहे काई बि क़बर ठाराइण जी, त उहे हिते क़बर न ठाराईंदा, उहो ॿिए के जेको आहे क़ब्रिस्तान में ठाराईंदा। हे माना हिन वॾेरनि ऐं उन्हनि जे साथियुनि जे लाइ इहो पूरो हूंदो। इहो चवणु उन जो इंतिज़ामिया जी तरफ़ हो, छो जो उन्हनि जेको आहे उहो पूरी डिटेल ॾिनी। ॿियो इन में इहो हुयो त हिते जेके असुलु अक्सरियत आहे उहा जेको आहे हिन मां जोखिया जेको आहे उन्हनि जी फैमिली जी हुई। बाक़ी इन में जेको आहे जो है परबत, मारफाणी, बलोच ऐं उन्हनि जूं बि क़बरूं मिक्स आहिनि। हे जेको तव्हांखे हाणे वारो हे जेको गोल वारो मक़बरो ॾेखारियो थो हिन में ॾिसो था हिकु वॾी जेको आहे साम्हूं हीअ जेकी ॾिसो था हे जेके फोकस कयो आहे मां, जंहिंजी ऊचाई वधीक आहे, इहा ऊचाई वधीक वारी जेकी आहे उहा जेको आहे उन दौर जे जेको आहे जोखिया सरदार जी ख़बर आहे। बाक़ी भरिसां उन जी फैमिली वारा आहिनि या उन जा क़रीबी जेके हुआ उन्हनि जी मज़ार, हे पूरो हिकिड़ो अलहदा गोल में ठहियलु हो। अच्छा, हिन क़बरुनि जो तव्हां आर्किटेक्ट जेको ॾिसो था या स्टाइल जेके चइबो आहे उहो रिज़ेम्बलिंग करे थो जेको आहे मकली जे क़ब्रिस्तान में, मगर उन में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। मकली जे ऐं हिननि क़बरुनि में हिकिड़ो फ़र्क़ु, मेन फ़र्क़ु इहो आहे त मकली वारे क़ब्रिस्तान जूं जेको आहे मज़ारूं आहिनि उहे ठहियल त ईअं आहिनि, पर उन में जेको आहे गुलनि जी जॻह ते क़ुर शरीफ़ जूं आयतूं लिखियलु आहिनि। ऐं हिननि वटि हे जेके बि मां मज़ारूं जेको आहे घुमियुमि इन में जेको आहे क़ुर शरीफ़ जी कोई आयतूं न हूं, सिर्फ़ु जेको आहे सूरजमुखी या गुल ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे गुलनि जूं डिज़ाइनियूं ठहियल हुयूं। अगरि तव्हां पॉज़ करे ऐं इनखे ॾिसंदो या मां जेको क्लोज़ कयो आहे उन में ॾिसंदो तव्हांखे किथे बि क़ुरानी आयतूं न मिलंदियूं। ऐं उन्हनि जे चवणु मुताबिक़ त हे वारा जेके हुया इहे पढ़ाई जे माना लिख पढ़ जे हिसाब सां इस्लामिक घटि हूंदी या जेको आहे क़बाइल, ऐं होॾे जेको आहे उहो थोरो इस्लामी दौर जे हिसाब सां उहो जेको आहे पढ़ियल लिखियलु हूंदा त उन्हनि जी उहो क़बरुनि जी उहा सोच हूंदी हर हिक जी, उन महिल उहो उन्हनि उते जेको आहे उहो कराई। हे जेको क़ब्रिस्तान आहे इहो तक़रीबन जेको आहे 300-350 साल पुराणो आहे। जंहिं दौर में जेको आहे मुग़ल दौर हुया 15 सदी ऐं जेको 18 सदी जे विच में अहिड़ा क़ब्रिस्तान ऐं अहिड़ियूं जेको आहे मज़ारूं ठहंदियूं। उन खां पोइ इहे जेको आहे ठहणु बंदि थी वियूं। बाक़ी माना एक्सरियत में न आहिनि ठहंदियूं। बाक़ी जेको आहे अगरि कोई शौक़िया ठाराए त उहो ठाराइनि था हाणे बि उहा, पर इंडिविजुअल आहे, कोई अहिड़ो को क़ब्रिस्तान जेको आहे न आहे। ऐं हे क़ब्रिस्तान जी जेकी टोटल एराज़ी आहे उहा 100 एकड़ ते मुश्तमिल आहे। हींअर गवर्नमेंट ऑफ सिंध जे अंडर में आहे हे पूरो क़ब्रिस्तान, ऐं उन जी इंतिज़ामिया जेकी आहे उहा गवर्नमेंट ऑफिसर आहिनि ऐं उहो इंचार्ज आहे, हिननि जो पूरो स्टाफ आहे जेको इनखे जेको आहे संभाले थो, उन जी जेको आहे पूरी जेको आहे सार संभाल रहनि था। ऐं उन जेको आहे इंतिज़ामिया जे मुताबिक़ त हिते जेको आहे तदफ़ीन करण ते गवर्नमेंट ऑफ सिंध जी तरफ़ खां पाबंदी आहे। हिते ॿी काई बि लोकल हाणे तदफ़ीन न आहे थींदी, जेके मज़ारूं आहिनि उहे ई मज़ारूं थींदियूं। इन खां पूरो कवर्ड आहे, कवर्ड एरिया में आहे, ओपन न आहे। ऐं चौकुंडी जो जेको मक़सदु आहे न त 4 कुंडनि वारो, यानी कि 4 कॉर्नर वारो जेको आहे क़ब्रिस्तान मशहूरु आहे, इन जे करे इन जो नालो रखियो वियल आहे चौकुंडी क़ब्रिस्तान।
मज़ीद जेको आहे ॿियो जेको हींअर उन खां पोइ करंट जेको आहे उन जो जेको सरदार हुयो उन जी ख़बर पई त साम्हूं जेको आहे क़ब्रस्तान, उन क़ब्रस्तान में ॿिए कॉर्नर ते जेको आहे उन जो मक़बरो आहे। त पोइ सोचियमि त तव्हांखे उन जो बि विज़िट करायां। उहो साम्हूं जेको तव्हां ॾिसंदा हूंदो, मां ज़ूम करे थोरो ॾेखारियां त उहो मक़बरो जेको आहे उन दौर जे जेको हाणे हे दौरु आहे, हे वारो मक़बरो उन जो आहे। उन पंहिंजो वालिद साहब ऐं उहो पाण जेको आहे उहो ॿिन्ही जी जेको आहे हिते क़बर मौजूदु आहे। त उन जी तरफ़ बि हलूं था ऐं उते बि मां तव्हांखे उन जो विज़िट करायां थो। ठीकु आहे, पूरो डिटेल में ॿुधाईंदुमि तव्हांखे हर शइ, तव्हां चेक करे वठिजो। ठीकु, अगरि इन थोरी नज़र फेरायो त केॾो वॾो क़ब्रस्तान आहे। हे साम्हूं जेको तव्हांखे इहो कुबो नज़र अचे थो, उतां असां आया आहियूं। हे पूरी एराज़ी क़ब्रस्तान जी आहे, पूरी ज़मीन क़ब्रस्तान जी आहे ऐं क़बरूं ठहियल आहिनि। मज़ीद जीअं असां जेको आहे उहो मेन मक़बरे ॾे वञूं पिया त हीअ हिकिड़ी पुराणी जेको आहे क़बर जेको आहे नज़र आई। उन में तव्हां ॾिसो त उन जी डेट ऑफ डेथ ॾिसो केॾी पुराणी ऐं क़दीमी आहे। इहा थी सघे जेको नाले जी उहा आहे उहा त जेको आहे कुझु साल अॻु लॻी हुजे, बाक़ी इहा आहे पुराणी इलाही क़बर। त उनखां पोइ हे असां साम्हूं जेको आहे पहुची वियासीं उन मेन मक़बरे जे जेको हाणे जो सरदार हुयो ऐं उहो जेको आहे जंहिंजी डेथ थी वई, उहो पाण ऐं उन जो पीउ, पहिरियां उन जो पीउ सरदार हो, वरी उन खां पोइ उन जो पुटु थियो। त इहो जेको आहे कुझु रथियलु आहे, नालो सही सम्झ में कोन थो अचे। अंदरि मज़ार जो जॾहिं मां तव्हांखे विज़िट कराईंदुमि उन ते नालो बि लिखियलु आहे, डेट बि लिखियलु आहे, त पोइ उते अंदरि तव्हांखे ॿुधायां थो। ऐं हिननि जी डेथ थियलु आहे फरवरी 2008 में, माना हाणे रिसेंटली सम्झो कुझु साल अॻु थियलु आहे। 2008 हींअर 23 हले थो, माना इहो सम्झो त 15 साल थिया आहिनि। ऐं हीअ जेकी मज़ार आहे हाणे उन्हनि स्टोन ते ई ठाराई आहे साॻी, त उन जो सेम उन जो नक़ल ई आहे जेके पुराणियूं क़बरूं ठहियल आहिनि। पर हिननि क़बरुनि ते तव्हां ॾिसंदव त जो क़ुरानी आयतूं लिखियलु आहिनि ऐं गुलज़ारी बि थियल आहे। कुल लिखियलु आहिनि, मथां आयतल कुर्सी लिखियलु आई, बाक़ी जेको कलर स्टाइल उहो साॻियो ई उन पुराणी क़बरुनि वारो ई रखियो। ऐं थोरी इहे डिफरेंट ठहियल हूं हुननि खां, उहो पुराणियूं ठहियल आहिनि उन हिसाब सां। हे नालो तव्हां हितां चेक करे सघो था, मरहूम मग़फ़ूर जाम मोहम्मद जाम बाज़ार ख़ान जोखियो। जाम मुराद अली ख़ान जोखियो, हे उन जो पुटु आहे बाज़ार ख़ान जो। ऐं हीअ जेको आहे हिकिड़ी उन्हनि जी ही फैमिली मां कंहिं लेडीज़ जी हुई, जो ज़ोजा जेको आहे जाम महर अली जोखियो जी हुई। अंदरि ॾिसो ॿियूं हो जेको मां तव्हांखे मक़बरो ॾेखारियमि जेको 300 साल पुराणो हुयो, उन में इहो शीशे वारो हे वर्क न आहे थियलु, उते इहो आर्ट न थियलु हो। उते मथे बि जेको आहे स्टोन जो कमु थियलु हो ऐं आयतूं नहूं लिखियलूं। हिन में तव्हां ॾिसंदव चौधारी जेको आहे क़ुर जूं आयतूं लिखियलु आहिनि। उन खां पोइ हे जेको मथां ठहियलु आहे जेको शीशे जो कमु थियलु आहे, हे मोस्टली जेको आहे मुल्तान जा कारीगर कंदा आहिनि मस्जिदुनि में ऐं जेको आहे अहिड़े ई मज़ारुनि ते। त हे आहे। उन खां पोइ ॿाहिरि आयासीं, हिकिड़ो ॿियो जेको आहे मक़बरो हुयो जेको उहो बि ईअं ई कवर्ड ऐं पिलर्स ते ठहियलु हो। उन जे अंदरि बि जेको आहे 3 मज़ारूं, हिकु वॾी मज़ार हुई, ॿी नंढी 2 मज़ारूं, पर उन ते काई आइडेंटिफिकेशन कोई कुझु बि न हुयो, बसि सिर्फ़ु जेको आहे इहे क़बरूं हुयूं। ऐं उन खां पोइ कंहिंखां जेको आहे पुछियोसीं त उन्हनि खे बि आहे इन जी का अहिड़ी नॉलेज न हुई। ईअं लॻे पियो त हे विच में को वॾो आहे, माना ऐं मर्द जी आहे, भरिसां हे जेको आहे औरत जी आहे या ॿार जी आहे, इन हिसाब सां। बाक़ी पूरो स्ट्रक्चर ॾिसो त केॾो कहिड़े तरीक़े सां स्टाइल सां ठहियलु आहे। 300 साल पुराणो आहे, उनखां पोइ बि अॼु बि ईअं लॻे थो जेको आहे ॼण डिसेंट लुक आहे उनजो ऐं प्रॉपर जेको आहे मैनेज थियल हो। कुझु जेको आहे रही वियो पाणी ऐं बारिशनि जे करे, जेको आहे कोशिशि कई आहे सिंध हुकूमत त उनखे जेको आहे सेम स्ट्रक्चर में मेंटेन रखियो वञे। उनखां पोइ तव्हां हे नज़र जाॾे वञे पई मुंहिंजी, इहो पूरी जेको आहे क़ब्रस्तान जी जेको आहे एराज़ी आहे। थोरो मां ज़ूम करे बि तव्हांखे ॾेखारींदुमि त हे सॼो क़ब्रस्तान आहे।
100 एकड़ ते मुश्तमिल आहे। माना हे ॾिसो सॼो क़ब्रिस्तान आहे। हिन साइड ॾे थी सघे तदफ़ीन वग़ैरह जी हुजे इजाज़त, बाक़ी होॾे मेन एरिया में न आहे। कुझु फैक्ट्रियूं हुयूं। मुख़्तलिफ़ माण्हुनि खां कंफर्म कयोसीं त हे जेकी हे तव्हां जेको आहे हिन तरफ़ ॾेखारियो त हे जेकी क़बर आहे उहो उन्हनि जे माण्हुनि जे मक़ामी मुताबिक़ त हे जेको आहे मुंहिंजे जोखियो जो वॾो सरदार हो, उन्हनि जी जेको आहे क़बरूं। हुननि जी डेट त मूंखे हींअर जेको 2008 जी लिखियलु आहे दिसंबर जी। ऐं बाक़ी जेको हे क़ब्रिस्तान थी सघे उन दौर जो त हे वॾेरो न हुजे, हाणे जो जेको आहे जोखियो उनजो कबीले जो उनजो वॾेरो आहे, उनजी क़ब्रिस्तान हो। ऐं उनखां उनजी इहा मज़ार आहे जेकी अलहदा स्पेशल नए तरीक़े सां ठहियलु हुई। ऐं उनखां अलावा जेको आहे हिकु हीअ ॿी क़बर आहे जेकी हीअ तव्हां ॾिसंदा हूंदव, हीअ थोरी बारिश ऐं उन्हनि जे करे जेको आहे थोरो ॿाहिरीं साइड हिनजी जेको आहे घिरी वई आहे। बाक़ी जेको आहे ओवरऑल स्ट्रक्चर खड़ो आहे। हिन में बि 3 जेको आहे क़बरूं आहिनि, हिकु वॾी आहे, 2 नंढियूं आहिनि। हाणे हिन में काई इंफॉर्मेशन कोन्हे, न वरी हिननि ते नाला लिखियल आहिनि, सिंपल जेको आहे क़बरूं तव्हांखे हुनजो विज़िट करायुमि मां। ऐं उमेदु कंदुमि त तव्हांखे हीउ मुंहिंजो व्लॉग जेको आहे पसंदि आयो हूंदो। मज़ीद अगरि हिन जे व्लॉग जे बारे में काई इंफॉर्मेशन तव्हांखे खपे या जेको आहे तव्हांखे कोई क्वेरी हुजे या एड्रेस जे हवाले सां या जेको आहे जेके बि क्वेश्चन आहे त तव्हां मूंखां कमेंट्स बॉक्स में जेको आहे शेयर करे सघो था। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त रिक्वेस्ट कंदुमि त तव्हां जेको आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां अज़ीज़नि सां शेयर कयो। ऐं मूंसां जेको आहे बेल आइकॉन ज़रूरु जेको आहे प्रेस कयो त जीअं मुंहिंजा अॻिला जेके बि व्लॉग आहिनि उन्हनि जी नोटिफिकेशन आहे तव्हांखे आराम सां मिली सघे। बेसिकली मुंहिंजे हिन व्लॉग ठाहिण जी जेको पर्पज़ आहे उहो आहे त तव्हां दोस्तनि ऐं नाज़रीन ते मां मुख़्तलिफ़ इंफॉर्मेशन पहुचायां। दोस्तो हींअर मां जेको आहे तव्हां खां हिन व्लॉग में इजाज़त वठंदुमि ऐं जेको आहे तव्हांखे टोटली जेको आहे सॼो नज़ारो हिन तरफ़ तव्हां चेक कयो। इहो बि सॼो डिटेल में मां तव्हांखे जेको आहे विज़िट करायो आहे। उनखां पोइ मेन जेके मक़बरा हुया 2-3 इहे बि तव्हांखे विज़िट करायमि। उनखां पोइ एंड में जेको हलियासीं जेको हुननि जो सरदार आहे जोखियो जो सरदार हो, उन्हनि जो बि तव्हांखे विज़िट करायमि। ऐं हींअर जेको आहे टाइम थी वियो आहे जेको आहे अलविदा चवण जो, त जेको आहे पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखिजो, मूंखे बि दुआनि में यादि रखिजो। ऐं वरी तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि त जेको आहे मुंहिंजे चैनल खे लाइक, कमेंट ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। ऐं मूंसां गॾु जेको आहे जुड़े रहण लाइ जेको आहे बेल आइकॉन खे ज़रूरु प्रेस कजो त जीअं तव्हांखे जेको आहे अपकमिंग जेके बि मुंहिंजा नया वीडियोज़ आहिनि उहो तव्हांखे ऑटोमेटिक जेको आहे तव्हांखे मिलंदा रहनि। ऐं ईअं ई तव्हांजो प्यारु खपे, जीअं तव्हां जेको आहे मुंहिंजे चैनल खे लाइक बि कंदा आहियो ऐं शेयर बि कंदा आहियो ऐं जेको आहे सब्सक्राइब बि कंदा आहियो, त मज़ीद मां जेको उमेदु रखंदुमि त आईंदा जे लिए तव्हां पाण बि जेको आहे लाइक कंदव ऐं कमेंट बि कंदव ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि जेको आहे मुंहिंजो चैनल जी जेको आहे इंफॉर्मेशन बि ॾींदव ऐं लाइक ऐं कमेंट लाइ चवंदव। तव्हांजी वॾी महिरबानी ऐं जेको आहे ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं जेको आहे मूंसां जेको आहे हिन चैनल ते जेको आहे हमेशह लाइ जेको आहे गॾु रहियो। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़।